असांजे नज़ाकत मुनीर साहब जेको सिंधी जो तमामु बहितरीन उस्ताद आहे ऐं ताज़ो पब्लिसिस्ट कमीशन जे लेक्चरशिप सिंधी जे मज़मून में 72 मार्कूं खणी चुको आहे। अंग्रेज़ी ग्रामर जी तमामु घणी अहमियत आहे उनजे बावजूदि, पर जेसिताईं सिंधी ग्रामर माण्हुनि खे न ईंदो ऐं सिंधीअ जी ॼाण न हूंदी त पोइ अंग्रेज़ी ग्रामर बि ॾाढो ॾुखियो आहे। त अॼु खां हिकिड़ी सिंधीअ में सीरीज़ ठाहिण जी कोशिशि कई असांजी जुनेद साहब जी तरफ़ां, ऐं उन में इस्म, ज़मीर, फ़ेल ऐं ॿिया जेके सिंधीअ जा जेके 8 असांजा बि वर्ण आहिनि उहे जेको असां तव्हांखे मुख़्तलिफ़ मिसालनि सां बहितर अंदाज़ में सेखारींदो। सो अॼु वारो आहे इस्म जो ऐं उनजा क़िस्म सां ई नज़ाकत मुनीर जो सुना गॾु आहे। सो महिरबानी करे जेकॾहिं तव्हां हीअ क्लिप सम्झो था त तालीम जी बहितरीअ में, शागिर्दनि जी बहितरीअ में ऐं इदारनि जी बहितरीअ में या तालीम जी बहितरीअ में बहितर आहिनि ऐं उहे काराइतियूं, त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वधीक इस्म ऐं इस्म जा क़िस्म जेके वज़ाहतूं साईं नज़ाकत मुनीर साहब प्लीज़। अस्सलाम वालेकुम। मां तव्हांखे सिंधी ग्रामर में इस्म ऐं उनजे क़िस्मनि जे बारे में ॿुधायां थो। पहिरियां सिंधी ग्रामर खे सिंधी ॿोलीअ में व्याकरण चइबो आहे। व्याकरण लफ़्ज़ जी माना आहे वधणु। अरबी ॿोलीअ में हिन व्याकरण खे सरफ़ ऐं नहव चइबो आहे। ग्रामर जेको व्याकरण आहे इहे अहिड़ा क़ाइदा ऐं कानून आहिनि जिन जे ज़रिए असां का बि ॿोली सुठे नमूने सां ऐं सही नमूने सां लिखी पढ़ी ऐं ॻाल्हाए सघूं था। उन लाइ जेको व्याकरण आहे इहे ॿोली जा, सिंधी ॿोलीअ जा क़ाइदा ऐं कानून आहिनि। उनमें सिंधी ग्रामर में या व्याकरण में अॼु असां इस्म ऐं उन जा क़िस्म सिखंदासीं या पढ़ंदासीं। सभ खां पहिरियों त इस्म चऊं छा गिदा। इस्म अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे नालो। ॾिसो, दुनिया में जेका बि शइ मौजूदु आहे उनजो को न को नालो ज़रूरु आहे। जेका बि शइ आहे, मिसाल मुंहिंजे हथ में पेन आहे, हिन जो नालो आहे पेन। ऐं असांजे साम्हूं बोर्ड आहे, उनजो नालो आहे बोर्ड। माना दुनिया में जेका बि शइ मौजूदु आहे उनजो को न को नालो आहे। उन नाले खे असां इस्म चऊं था। ऐं इस्म जी वज़फ़ा इहा आहे त इस्म अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे नालो। कंहिं बि माण्हूअ, साह वारे, शइ, जाइ, कम, हालत या ख़ासियत जे नाले खे असां इस्म चऊं था। माना वरी उन लाइ इस्म खे वरी असां ॿिनि क़िस्मनि में विरायो आहे। हिकिड़ा आहिनि इस्म ज़ात ऐं ॿिया आहिनि इस्म सिफ़ात। इस्म वरी दुनिया में अहिड़ा आहिनि, एतिरे क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा इस्म ॾिसो उहे आहिनि जिन खे असां ॾिसी सघूं था, ऐं ॿिया इस्म उहे हूंदा आहिनि जिन खे असां ॾिसी ऐं छुई न सघंदा आहियूं, पर उन्हनि खे महसूसु करे सघंदा आहियूं। उन लाइ असां इस्म खे वरी ॿिनि क़िस्मनि में असां विरायो आहे। नंबर 1 आहे इस्म ज़ात ऐं नंबर 2 आहे इस्म सिफ़ात। इस्म ज़ात छा चइबो आहे? माना अहिड़ा इस्म जिन खे असां ॾिसी या छुई न सघूं, पर उन्हनि खे असां महसूसु करे सघूं, त उनखे असां इस्म
लो मिसाल असांजो आहे काठ लो मां असां कोडे ठाहियूं चंजू ठाहियूं ॾाटो ठाहियूं असांजी मर्ज़ी आहे असां काठ मां टेबल ठाहियूं दर ठाहियूं असांजी मर्ज़ी आहे अहिड़े इस्मनि खे असां इस्म जिन्स चवंदा आहियूं अंग्रेज़ी मटीरियल नालो पर उनखे बि असां सिंधी ॿोलीअ में इस्म आम ई चवंदा आहियूं हाणे उनजे करे असांखे ख़बर पए त सिंधी ॿोलीअ में इस्म जा कहिड़ा ॿ क़िस्म आहिनि इस्म ज़ात ऐं इस्म सिफ़ात ऐं इस्म सिफ़ात जा वरी ॿ क़िस्म आहिनि इस्म ख़ासि ऐं इस्म आम ऐं सिंधी ॿोलीअ में इस्म जा इहे ई किताब आहिनि ऐं सुठनि बहितरीन किताबनि में इहे लिखियल आहिनि।